दूध वठी खणी ॼणनि खे खारायां तंहिंजे घर वेंदे दिलि नथी थिए। साधू चंद चङा विस्पति ॾींहुं तोखे काठियुनि मां 4 पैसा वधीक मिलंदो तंहिं मां टके जो ॾुध वठी न्याणी ॾींदे टके जा ॾाढा भुॻड़ा वठी विस्पति जी कथा कजांइ तुंहिंजो सभु कमु पूरो थी वेंदो। विस्पति ॾींहुं बराबरि शाहूकार खे 4 पैसा वधीक मिलिया। हिन टके जो ॾुध वठी न्याणी खे ॾिनो। टके जा 4 भुॻड़ा घुराए विस्पति देवता जी कथा कयईं। कथा कराए सभिनी खे अमृत जा सेसा घुराए ॾिनई। हिकु दफ़ो कथा कई, ॿिए दफ़े कथा करणु ॾिसंदी हुअसि। उते जे राजा यज्ञ करायो हुयो, जंहिं करे ढंढोरो ॾियारियईं त सभु को हितां अची खाधो खाए वञे। को बि घर में बाहि न ॿारे, जेको बाहि ॿारींदो तंहिंखे फांसीअ ते लटकाए वेंदो। जॾहिं सभु खाई पी रवाना थी विया तॾहिं शाहूकार हिन जी धीउ उते अची सघिया। राजा हिननि खे महिलात में वठी वियो, उते वञी खे खाधो खाराईं। जॾहिं उहे खाधो खाई पे विया तॾहिं राणी राजा खे घुराए चयो त मुंहिंजो नौलखो हार जो कीअं में टंगियो पियो सो कोन्हे, मैं हिन में ॿियो को बि मौजूदु कोन हुयो। मां सम्झां थी त इहो हार धीअ धी खणी आहिनि। राजा सिपाही मोकिले हुनखे गिरफ़्तार करायो ऐं खेनि जेल में विधो। जेल में हिन वीर भॻवान खे वठी यादि कयो। वीर भॻवान साधू जेल वटां हुननि खे चई त तव्हां विस्पति जी कथा कयो विसारे छॾी हुई, तंहिं करे हीउ दुख तव्हांजे मथां खिड़की आयो आहे। हाणे बि जेल जे दरवाजे वठां उनखे टको लॻंदो तंहिं मां डाख ऐं भुॻड़ा घुराए विस्पति देवता जी कथा कजो। बराबरि जेल जे दरवाजे वटां जंहिं टको लॻो उहो सोचे रहियो आहे त शइ कंहिंखां घुराए छॾे। उतां हिकु माई अची लंघी, तंहिंखे चयूं त वीरल भॻवान जे नाले खां असांखे टके जा डाख ऐं भुॻड़ा ॾे। माई नक मोड़े चयो त मां त वञा त पंहिंजे पुट जी शादी जो कपिड़ो वठणु। ईअं चई नक खे मोड़ो ॾेई हली वई। वरी उतां ॿी माई अची लाल थी, तंहिंखे चयूं त वीरल भॻवान जे नाले तां असांखे डाख ऐं भुॻड़ा आणे ॾे। हिन माई चयो त मां बलहार वञा वीरल भॻवान जे नाले ते ज़मानी में पंहिंजा कपन वठण ते वियसि। टको ॾियो त मां पहिरियां मूंखे डाख ऐं भुॻड़ा आणे ॾिनो। हिननि खे टको ॾिनो। माई टको वठी डाख ऐं भुॻड़ा आणे हिननि खे ॾिना। हीअ माई बि हुते कथा ॿुधणु वेही रही। कथा ॿुधी सेसा अमृत वठी घरदां ते मोटी त रस्ते ते ॾिठाई त संदसि पुट जी काई पिया खयो अचनि। हुननि खे चयो त मूंखे पुट जी पछाड़ी जो मुंहुं त ॾेखारियो। हिननि काई रखी हिनखे पुट जो मुंहुं ॾेखारियो। माई इहा सेसा अमृत खणी हिन जे वात में पुट जे वात में विधो। हीउ छोकिरो उथी खड़ो थियो। जॾहिं होॾां जंहिं माई विस्पति देवता जो अपमानु कयो हुयो सा घर अची ॾिसे त पुटु कोट जे रूप में घोड़ी सां किरी मरी विया। कारी में रोअण लॻी ऐं पुट जा पारा था कढणु लॻी। उते वीरल भॻवानु साधू जो रूप आयो ऐं माईअ खे चयईं त तूं विस्पति देवता जो अपमानु कयो आहे, तंहिं करे हीउ दुख भोॻे रही आहे। उते माईअ खे जेल वारी ॻाल्हि यादि आई। सिधो जेल ॾांहुं भॼी हिननि खे अची चयईं त मूंखे विस्पति देवता जी कथा ॿुधायो। हिननि चयुसि त हे विस्पति छॾे ॿिए विस्पति खे अचिजांइ, तोखे कथा ॿुधाईंदासीं। ॿिए विस्पति ते माई कथा ॿुधी सेसा अमृत खणी पुट जे मुख में विधो त संदसि पुटु उथी खड़ो थियो। होॾां वीरल भॻवानु राजा खे सुपिने में चयो त जेके तो पीअ जी जेल में विधा आहिनि से भेदो ई आहे। तव्हांजो नौलखो हार पीअ में टंगियो पियो आहे, तंहिं करे सुबुह थियण सां हिननि खे आज़ादु कजो, न त वॾे नुक़सानु ई थींदो। सुबुह जो राजा हिननि खे जेल मां कढी सुठा वस्त्र पहिराए माफ़ी वठी चयो त तव्हां पंहिंजे कर्मनि जे करे हीउ दुख भोॻियो आहे। हिन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। हिन काठियुनि खे अधु राज ॾिनो ऐं संदसि धीअ जी शादी बि हिकु सुठे हंधि कराई। नौलखो हार बराबरि राजा खे कीअं न मिलियो। जीअं वीरल भॻवानु हिननि जे मन जूं मुरादूं पूरियूं कयूं, तीअं खेनि सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कयूं। बोल वीरल भॻवान की जय।